डीआईजी मीरपुर ख़ास डिवीज़न में ॾोहारियुनि ऐं मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई तेज़ करण जी हिदायत करे छॾी आहे। डीआईजी कैप्टन रिटायर फैसल अब्दुल्ला जी सदारत में थियल इजलास में एसएसपी मीरपुर ख़ास डॉक्टर संगी नूर चन्ना, ज़िले जे समूरनि डीएसपीज़, एसएचओज़ ऐं इंचार्ज सीआईए शिरकत कई। इजलास में डीआईजी पुलिस अमलदारनि खे हिदायत कई आहे त क़त्ल केसनि में मुलविस समूरनि इश्तिहारी ॾोहारियुनि जी गिरफ़्तारियुनि खे यक़ीनी बणायो वञे। डीआईजी चयो आहे त मंशियात मुआशिरे खे तबाह करे रहियो आहे, जंहिंसां ॿिया ॾोह बि जनम वठनि था। उन करे मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ सख़्तु क्रैकडाउन कयो वञे। हिन चयो त जेकॾहिं को बि पुलिस अहलकार हिन मकरू धंधे में मुलविस ॾिठो वियो त उन ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वेंदी। डीआईजी पुलिस अमलदारनि खे हिदायत कंदे चयो त मोटरसाइकिलुनि जी फुरनि ऐं चोरियुनि जे ख़ात्मे ते ख़ासि ध्यानु ॾिनो वञे, छाकाणि त मोटरसाइकिल हिक ग़रीब माण्हू लाइ क़ीमती आसासो हुजे थो। हिन पुलिस अमलदारनि खे हिदायत कई आहे त हाई कोर्ट ऐं सेशन कोर्ट जे सिक्योरिटी खे वधीक सख़्तु कयो वञे ऐं ज़ेर अल्तवा केसनि जा चालान बर वक़्तु मुकमल कया वञनि ऐं त जीअं माण्हुनि खे बार बार अदालतुनि जा चकर न काटणा पवनि ऐं इंसाफ़ में देरि न थिए। डीआईजी जी अवाम खे अपील कंदे चयो आहे त हू ॾोहनि जे निशानदी में पुलिस सां ताउन कनि त जीअं ॾोहो घटिजी सघे।